सुहिणी याद बाग ॿियो। मीना सुषमा रसोई में वञी साफ़ करण लॻियूं। रमेश खे फ़ोन अची रहिया हुआ पापा जी तबियत पुछण लाइ। छंछर जो ॾींहुं सो कारखाने ते छुटी हुई। रमेश खे मलमल जे कपिड़े जो वॾो वापारु आहे ऐं राजा खे पेपर जो मटीरियल वठी उन मां बुक्स ऑर्डर जे मुताबिक़ होलसेल में स्कूल में या ॿियनि शहरनि में वापारु कंदो। ॿिन्हिनि जो घर पासे पासे में ई हो। मम्मी जी तबियत करे सभु गॾिजी खाईंदा हुआ। मम्मी पप्पा रमेश सां गॾु हुआ। ईशी मथे रूम में आराम करण लाइ हली वई। राजा कम सां ॿाहिरि निकिरी वियो। स्कूल जे 2 लख बुक्स जो कमु थोरो बाक़ी हुयो। उन जी मीटिंग हुई। रमेश खे गोपाल जो फोन आयो। सभु ठीकु आहे? रमेश चयो, हा जीजा जी सभु ठीकु आहे। होश में अची विया मम्मी? सवाल पुछियो। रमेश चयो, न जीजा जी राति ताईं डॉक्टर चयो आहे। दवा जे करे थोरो वधीक वक़्तु लॻंदो। हाणे कोई चिंता जी ॻाल्हि कान्हे। ठीकु आहे, मां सुभाणे पहुचण जे लाइ राति जो अहमदाबाद मां निकिरंदुमि। कुझु कमु हुजे त चओ। रमेश चयो, न जीजा जी बसि तव्हांजो दुआऊं मम्मी खे कमु ईंदियूं। अचो असां तव्हांजी राह ॾिसंदासीं जीजा जी। चई फोन रखियो। हाणे ॿार सभु ॼणा सनी जे रूम में ॻाल्हियूं करण लाइ हली विया। सनी जे रूम में सभु सुठे नमूने सेट थियल हुयो। हिकु नॉवेल खुलियल टेबल ते पई हुई। विकी खे मस्ती करणु सुझो। नॉवेल जो पहिरियों पेज ॾिठो ऐं चयो, व्हाट द हेल। आवाज़ थोरो वॾो हुयो। योगेश चयो, छा थियो? मुंहं ते गुंज आणे विकी चयो, सैड स्टोरी। यार हिनखे केरु लव स्टोरी पढ़णु सेखारियो? धीमे चओ, सभिनी खे रूम मां ॿाहिरि फिटी कंदो। टीना चयो, असां त पासे में हली वेंदासीं। तोखे बिना टिकट बिना सामान अहमदाबाद। सोच सोच, इन सां पंगो न खण। योगेश चयो खिलण जे अंदाज़ में। सभु भाउ भेण मस्ती करे रहिया हुआ। सुषमा मीना कम वारी खां कमु कराइण लॻियूं। रमेश पप्पा जे रूम में अची सनी खे चयो, तूं मथे वञ, सभिनी सां ॻाल्हियूं कर, मां हिते वियां थो। सनी चयो, जी ठीकु आहे। सनी ॾाकण चढ़े पियो। मीना आवाज़ ॾिनो, 1 मिंट बीह, सभिनी जे लाइ पाणी जो जग खणी वञ। तुंहिंजे रूम में सभु वेठा आहिनि। हा चाची, निमाण भरे अंदाज़ में चयो। रूम में दरवाजे खे आहिस्ते सां खोले अंदरि आयो त सभु ॼणा चुप थी विया। अरे भाउ तूं? अच, तुंहिंजो ई रूम आहे। असां त सुगम संगीत ॿुधण लाइ तुंहिंजे रूम में अची वेठासीं। विकी मज़ाक जे ख़्याल खां चयो, खिली करे। हा त छा थी पियो? मूंखां ॾको छो था? सनी नॉर्मल अंदाज़ में चयो। सची में ही पंहिंजो सनी आहे? मूंखे कोई विश्वास करायो। टीना रोइण जे मज़ाक में चयो। विकीअ तरत पुठी में चूंडी पाए मथे ते हथ फेरे चयो, भेण सची?
ओ विक्की वड़ा, चूंडी पाए चवण जी कहिड़ी ज़रूर हुई, उहो बि एॾो ज़ोर सां। टीना मन में विकीअ ॾे निहारे गुस्से मां शिकिल बणाए चयो, तोखे सोचणो खपे, इन करे विश्वास करायो। विकी मजाक में चयो। छा यार, वीचारी खे हैरान न कयो। सनी जो नेचर शांत टाइप जो आहे, इन जो मतिलबु इहो न आहे त खड़ूस आहे। न यार, उन जे सीने में बि दिलि आहे, कुझु त रोमांटिक थींदो हूंदो न, मजाक न बणायोसि। भाउ जो पधर खणंदे योगेश चयो। थैंक यू पीयू, सनी अखियूं झपकाए चयो। प्रीति पुठियां खां बाक़ी पाए चयो, ओ मुंहिंजो प्यारो भाउ। सनी खाॿो हथ पीयू जे हथनि मथां रखी, साॼो हथ हुन जे मथे ते रखी थपथपायो ऐं मुश्क ॾिनी चयो। पीयू हथ छॾाए कुर्सी ते वेठी। योगेश चयो, सुभाणे जीजाजी ईंदा। विकी जवाबु ॾिनो, हा, पोइ असां सूमर जे ॾींहुं वेंदासीं। योगेश चयो, यार बुआ ऐं जीजाजी भले अहमदाबाद वञनि, पर तव्हां हिते थोरा ॾींहं रही वठो। विकी, तोखे अॻिते पढ़ाई करणी आहे त एडमिशन जी प्रोसेस करे छॾ। पीयू, तूं बि फैशन डिज़ाइन जो कोर्स अहमदाबाद न, पर मुंबई में ई कर। हा पीयू, मां बि अकेली आहियां, मज़ो ईंदो, प्लीज़ प्लीज़ प्लीज़। टीना ख़ुशी मां खिलंदे चयो, पर पप्पा मम्मी खां सलाह कयूं। विकी चयो, सुशी चाची कॾहिं कमु ईंदा, बुआ ऐं जीजाजी खे मनाए लाहींदा, चिंता जी ॻाल्हि कान्हे। टीना ख़ुशि थींदे चयो। थोरी देरि सभु ॼणा ॻाल्हियूं करण लॻा। मस्ती जो माहौल थी वियो। तव्हां सुहिणी यादि जो ॿियो भाॻ ॿुधी वरितो। टियों भाॻ बि जल्दी पेश कयो वेंदो।